अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू खां सरवर जलाल सोलंगी जी ख़बर ॾींदा हलूं। दादू जी अदालत में सिंध जी मज़लूम न्याणी उम्मे रुबाब चांडियो ऐं नवाब सरदार खान चांडियो ऐं सरदार ज़ादा बुरहान खान चांडियो हाज़िरीअ ते पहुता। सरदारनि जा वकील न पहुता। अदालत ईंदड़ ॿुधणी 21 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। दादू प्रेस क्लब जे सदर साबिर भंड सां संदसि भाउ जावेद जी वफ़ात जी तज़ियत लाइ पहुती। प्रेस क्लब दादू ते आयसि ऐं मुंहिंजो अॼु जो इहो ई मौक़िफ़ हूंदो। हिकिड़ो खुलियल किताब आहियां ऐं तव्हां सभिनि भाइरनि जे साम्हूं आहियां। जेको बि सुवाल आहे, जेका बि ॻाल्हि आहे, तव्हां मूंखां पुछी सघो था। अगरि क्लियर न कयां तव्हां जवाब ॾियां आहियां, पोइ तव्हां चई सघो था त हीअ छोकिरी अलाए वाक़ई सरदारनि ते कूड़ ॻाल्हाए थी। मुंहिंजे घर में 3 क़तल थिया आहिनि। सिधी ॻाल्हि आहे, केतिरो बि ताक़त करे वञे न, उहो पंहिंजे सरदारनि जे ख़िलाफ़ ईअं न बीहंदो आहे। हिननि खे सॼो वेंदो त हीअ एशिया खंड जा वॾे में वॾा नवाब आहिनि। त हिकिड़ी मासूम मज़लूम न्याणी नवाबनि सरदारनि जे ख़िलाफ़ जो बीठी आहे। ज़ाहिर आहे हुननि असांजे घर में एतिरो वॾो ज़ुल्म कयो। मूंखे विञाइण जे लाइ हाणे कुझु आहे कोन। ज़ाहिर आहे मुंहिंजे घर में मुंहिंजे सर तां पीउ जो सायो वियो, चाचे जो सायो वियो, ॾाॾे जो सायो वियो। हिकिड़े ॾींहं में मूं 3 जनाज़ा खया आहिनि। त मूंखे ख़बर आहे मां पंहिंजी ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे ऐं मौत खां नथी डिॼां। जेको मुंहिंजी ज़िंदगी हूंदी आहे जींदसि। इहो ज़रूरु चवंदमि त हिननि मां मूंखे ख़तरो ज़रूरु आहे, पर पोइ बि हिननि जे साम्हूं बीठी आहियां। इंसाफ़ जे ख़ातिर विढ़ंदमि। मुंहिंजे बाबा जो जेको मक़सदु हुयो, उहो मां मक़सदु पूरो करण जे लाइ कंहिं प्लेटफॉर्म ते वेंदमि, कंहिं बि जॻह ते वेंदमि। पंहिंजे बाबा जे इंसाफ़ जे ख़ातिर विढ़ंदमि, इंसाफ़ हासिलु कंदमि ऐं ॿियो हिननि जागीरदारनि ऐं सरदारनि खे हिननि जे अंजाम ते ज़रूरु घड़ी ख़ुदा बख़्शा वियसि। हिकिड़ी सिंध जी न्याणी हुयसि। मां इहा शइ बार बार चवां थी त हुननि मुंहिंजे घर में हिननि जी क़यादत 3 लाश ॾिना मूंखे ऐं हुननि जे दरनि ते गुल खणी पहुती हुअसि। पोइ बि हुननि मूं न्याणी जे लाइ दरवाज़ा बंदि करे छॾिया। इहो वाज़े मैसेज आहे त हू पंहिंजे सरदारनि जागीरदारनि पंहिंजे MPS खे सपोर्ट कनि था। जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो नज़रियो हुयो जागीरदारनि ऐं सरदारनि जे ख़िलाफ़, पार्टी में उहो नज़रियो त रहियो कोन्हे। पार्टी सॼी में कोई हिकिड़ो सिंगल भुट्टो तव्हां ॿुधायो हुजे, कोई भुट्टो न आहे। ज़रदारी लीग आहे जेका हुननि जी सियासत ते कब्ज़ो करे वेठी आहे। पर ॾिसो, हीअ शइ ज़रूरु ॿुधायां, वाज़े कयां त मुंहिंजी पीपल्स पार्टी सां कोई पर्सनल एनिमिटी न आहे, मुंहिंजी हुननि सां दुश्मनी न आहे। पीपल्स पार्टी वारा मूंखे पाण दुश्मन ठहिराइनि था ऐं मुंहिंजो मक़सदु आहे इंसाफ़ हासिलु करणु। अनफॉर्चुनेटली हू ॿई हिननि जा सिटिंग MPs आहिनि। ॾिसो, जंहिं टाइम FIR कटी उन टाइम बि मुंहिंजो दादा UC चेयरमैन हुयो, सिटिंग UC चेयरमैन जो क़तल थियो आहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर मुंहिंजो चाचू हुयो। मुंहिंजो बाबा, असां सभई जेको तालुक़ु हुयो असांजो पीपल्स पार्टी सां हुयो। ऐं वाक़ई खां पोइ 7 जेको आहे महीननि ताईं बाद में 7 महीननि ताईं असां पीपल्स पार्टी सां तालुक़ु। हुन विच में मुंहिंजो ब्रदर फरियाल तालपुर सां 3 चकर मिली चुको। हुननि जे तरफ़ खां असांखे कोई रिस्पॉन्स न मिलियो। ज़ाहिर आहे हुन पार्टी में रहण जो कोई मक़सदु ई नथो रहे न, जेके तव्हांजे मथे ते हथ बि न रखनि, जेके तव्हांजे लाइ ताज़ियत जो लफ़्ज़ बि पंहिंजे हुननि जे मुंहं मां नथो निकिरे। जॾहिं हुननि सरदारनि ऐं जागीरदारनि ते पुलिस जे तरफ़ खां, कोर्ट जे तरफ़ खां हिसाब थिए थो त हुननि जे लाइ सॼी क़यादत गॾु थी करे जेको आहे सो मुज़म्मत करणु गॾु थी वञे। पर हिते जेको आहे सो हिननि खे त जेके हिननि जा लोकल असांजा MP MLAs आहिनि, उन्हनि खे त मुंहिंजी कल्ह शइ ते मुज़म्मत त न, हिननि खे मुज़ाहमत करणु खपे छो त मुंहिंजे बाबा सां हू गहरा हुआ। मूंखे अफ़सोस इन शइ जो पंहिंजी जॻह ते आहे त उन्हनि खे इहो करणु न पियो जुगाए। पर इंसाफ़ हिननि खां नथी घुरां अलाह जी ज़ात ते तवको रखां थी। पाण ते यकीन आहे, अदालतुनि ते यकीन आहे त इंशाअल्लाह इंसाफ़ वठी रहंदमि। ऐं ॿी हिकिड़ी शइ हिकिड़ी हिते ऐड ज़रूरु कंदमि त सरदार चांडियो चवे थो त जेके हिननि सां गॾु तुमनदार वग़ैरह हुआ उहे अॼु मूं सां गॾु आहिनि। त ॾिसो, जेके तुमनदार सरदार चांडियो चवे थो, माना जेकॾहिं हिन सां गॾु आहिनि, उहो सरदार चांडियो पाण ॼाणे ऐं उहे तुमनदार साहिबान ॼाणनि। अॼु बि मां हुननि जी इज़त कयां थी छो त उहे मुंहिंजे बाबा सां गहरा हुआ, उहे मूंखां वॾा आहिनि उमिरि में। पर ॾिसो, उहे ॼाणे न, सरदार चांडियो ॼाणे त हू कहिड़े प्रेशर में अची करे हुन वटि विया आहिनि। छो त मुंहिंजे ब्रदर खे टीजे ते पग ॿधाइण वारा उहे ई तुमनदार हुआ। FIR गॾु कटाइण में हुननि जो हथु हुयो, उहे ई तुमनदार हुआ। उन खां पोइ 3 महीननि खां पोइ वाक़ई खां पोइ साॻियनि ई तुमनदारनि जिन जा नाला खणे थो फ़ख़्रु सां मूंसां गॾु 3 महीननि खां पोइ सरदार चांडियो जे ख़िलाफ़ु हाई कोर्ट में CP फाइल कई अथनि त असांखे हिन मां ख़तरो आहे, असां ते कूड़ियूं FIR कटाईंदो। ऐं हुननि जो 11 महीननि ताईं साॻियो मौक़िफ़ रहियो आहे जेको असांजो रहियो आहे। हाणे हू चवे थो त भाउ उहे तुमनदार चवनि था त साईं हिननि तव्हां ते FIR कटाई, ही ग़लति पिया कनि न, इन जे करे असां हिननि खे छॾियो आहे। पर ॾिसो, FIR कटाइण में बि उहे गॾु आहे, CP फाइल करण वारा बि त उहे ई हुया न, असां त उन्हनि खे कोन CP फाइल कराई तव्हांजे अॻे। पर हिनमहिल अलाए कहिड़ो वाक़ियो आहे, अलाए कहिड़ी लालच आहे, अलाए कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे हू तुमनदार हुन सां गॾु वेठा आहिनि। बाक़ी काउंसिल जोड़ण वारा असां हुआसीं, अॼु बि कुझु तुमनदार असां सां गॾु आहिनि। भले चाहे केरु हुजे न हुजे, हीअ जंग असांजी आहे। मुंहिंजे घर में वाक़ियो थियो आहे, भले न बि गॾु बीहनि, अकेली बि इहा जंग विढ़ंदमि ऐं इंसाफ़ हासिलु कंदमि। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां हिकु खुलियल किताब आहियां।
ही एशिया खंड जा वॾा नवाब आहिनि। मुंहिंजे घर में 3 क़तल थिया आहिनि, उन करे सरदारनि ख़िलाफ़ बीठी आहियां। मूंखे विञाइण लाइ मूं वटि कुझु बि न बचियो आहे। हिकु ॾींहं में मूं बाबा, चाचा ऐं ॾाॾा जा जनाज़ा खया आहिनि। हाणे मुंहिंजे मथां संदसि साया न रहिया आहिनि। ज़िंदगी मौत अल्लाह पाक जे हथ में आहे, कंहिंखां डिॼण वारी न आहियां। मूंखे सरदारनि मां हयातीअ जो ख़तरो आहे। इंसाफ़ जे लाइ हर मोड़ ते जंग जारी रखंदसि। बाबा जो मक़सदु पूरो कंदसि। जागीरदारनि सां क़ानूनी झेड़ो जारी रखंदसि। मूं न्याणीअ लाइ घड़ी ख़ुदा बख़्श जा दरवाज़ा बंदि कया विया। सिंध जी न्याणी आहियां। मां कातिलनि जे घर गुल त न खणी वेंदसि। उम्मे रुबाब चयो त जेको शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे जो नज़रियो हो उहो हाणे न रहियो आहे। पार्टीअ में हिकु बि भुट्टो न आहे। PP न पर ज़रदारी लीग आहे। पार्टी यरगमाल आहे। असांजो ख़ानदान पीपुल्स पार्टीअ में हो। मुंहिंजी PP सां दुश्मनी न आहे। PP क़यादत कॾहिं मूं न्याणीअ जे मथे ते हथ न रखियो। मूंखे मुल्क जी अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेदु आहे।